शुरूआत उन मालिक जे नाले सां जेको दिलनि जा राज़ चङी तरह ॼाणे थो। ॾिसंदड़ अखियुनि ऐं ॿुधंदड़ कननि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु जो असांजो मौज़ू आहे हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जंहिंजी शहादत जो वाक़ियो ऐं इस्लाम क़बूल करणु। इस्लाम जी तारीख़ में केतिरा ई पहलू रही चुका आहिनि जंहिंखे मुख़्तलिफ़ नज़र सां ॾिठो वियो आहे। तारीख़ जे मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां तारीख़ खे बयानु कयो वियो आहे, जंहिंमां मां कुझु अव्हां सां वंडींदुसि। इस्लामी महीननि जो आगाज़ मुहर्रम अल हराम जे महीने खां शुरू थिए थो ऐं शहादतनि खां शुरू थिए थो। हज़रत उमर फारूक जी शहादत काफ़ी किताबनि में आहे। पहिरीं मुहर्रम अल हराम ते हज़रत उमर फारूक जन जी शहादत थी आहे ऐं काफ़ी किताबनि में आहे या विकीपीडिया में पिणु मौजूदु आहे त 26 ज़ुल्हज ते थी आहे। पर वाक़ई में अचे थो त 26 ज़ुल्हज ते जेको आहे हज़रत उमर फारूक जन खे खंजर लॻो आहे ऐं शहादत पहिरीं तारीख़ में थी आहे। ख़ैर इहे तारीख़ जे किताबनि जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जंहिं ते असां डिस्कस कयूं था। शहादत जे बारे में ख़ुदावंद करीम पाण क़ुर में फ़रमायो आहे त जेके शख़्स ख़ुदा ताला जी राह में क़त्ल कया वञनि उन्हनि खे मुअल न सम्झो, उहे जहिड़ा आहिनि, पर अव्हां नथा सम्झो त अहिड़ीअ रीति पहिरीं मुहर्रम अल हराम ते हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु जी शहादत थी आहे। अॻिते 10 मुहर्रम ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी शहादत थी आहे। उहो असांजो ॿियो लेक्चर थींदो, उन में असां हुनखे डिस्कस कंदासीं। चवंदा हज़रत उमर फारूक ही उहो असहाबी आहे जंहिंजे लाइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण दुआ में घुरियो आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी आहे त ए मुंहिंजा मालिक उमर बिन ख़िताब या अमर बिन हशाम सां इज़त बख़्श। उन राति इहा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी आहे। सुबुह सां हज़रत उमर रस्ते सां अचनि पिया त हिकु असहाबी मिलियो जेको हज़रत नईम हुयो। उन पुछा कई त ए उमर अॼु काॾे पिया वञो? हुन जवाबु ॾिनो अॼु तव्हांजे नऊज़ुबिल्लाह तव्हांजे नबीअ खे क़त्ल करण थो वञा। हुन चयुसि इहो कमु तूं पोइ पर इन खां पहिरीं तूं पंहिंजे घर त वञु। तुंहिंजे घर में तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजे भेणीअ इस्लाम क़बूल करे चुका आहिनि। इहो वाक़ियो ॿुधी कावड़ में हज़रत उमर पंहिंजे घर जी तरफ़ विया ऐं दरवाज़े ते पहुता त आवाज़ु अचे पियो। क़ुर पाक जे अंदरि तलावत हली रही हुई। दरवाज़ो बंदि हुयो। हुननि दरवाज़ो खड़कायो। अंदरि जेके वेठा उन्हनि उहे सम्झी विया त हज़रत दरवाज़े ते ई हूंदो। जंहिं शयुनि ते हू क़ुर पाक पढ़ी रहिया हुआ उन्हनि शयुनि खे तकड़ में लिकायऊं ऐं दरवाज़ो उनजी भेण खोलियो। तंहिं ते हज़रत उमर बेहद कावड़ ऐं गुस्से में हुया। उन ते पंहिंजी भेण खे पुछा की तव्हां छा करे रहिया आहियो? हुन जवाबु ॾिनो त असां क़ुर पाक जी तलावत करे रहिया हुआसीं। तंहिं ते पहिरें पंहिंजी भेणीअ खे लहू लुहान करे छॾियईं। उन खां पोइ पंहिंजी भेण खे उन ते हुनजी भेण चए जेतिरो तोखे मारिणो आहे तूं मार, जेतिरो तूं मारे सघें थो मार, छो त तो में बि ख़िताब जो खून आहे ऐं मूं में बि ख़िताब जो खून आहे। मां बि मां इस्लाम जे करे जेतिरो बर्दाश्त करे सघियमि ऐं कंदमि ऐं तोखे जेतिरो मारिणो आहे मार। तंहिं ते हज़रत उमर पंहिंजी भेण जी बहादुरी ॾिसी करे थोरो नरम थियो, नरम मिज़ाज थियो ऐं फरमायईं त ॾेखारियो तव्हां छा पढ़ी रहिया आहियो, मूंखे बि ॾेखारियो। उन ते भेण फरमायसि त न, तूं हुन वक़्तु तूं काफ़र आहीं ऐं इन जे करे तूं नापाक आहीं। पहिरियों तूं पाक थी गुसुल कर। उन दौरान हिकु असहाबी बि उन्हनि वटि लिकियो वेठो हुयो जंहिं नालो हज़रत ख़ुबाब हुयो। छो त उन वक़्तु हज़रत उमर जी दहशत ताक़त वॾी मक़बूल हुई। हर को हुन खां लवाईंदो हो,
डिॼंदो हुयो। पोइ जंहिंमहिल नरम थिया त उहो असां बि ॿाहिरि निकिरी आयो। उन खां पोइ हज़रत उमर जन गुसुल कयो। गुसुल खां पोइ उहे कलमात पढ़िया, क़ुर पाक जा कलमात पढ़िया। जॾहिं उहे कलमात पढ़िया त अखियुनि मां ॻोढ़ा मुबारक वही आया ऐं फरमायईं त मूंखे बि वठी हलो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में। पोइ अहिड़ी तरह हज़रत उमर जी भेण, भेणियो ऐं हज़रत ख़ुबाब, इहे 4 शख़्स हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तरफ़ वञणु लॻा। उन वक़्तु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दारुल अक़दम में रहंदा हुया। जॾहिं उते वेझो पहुता त उते हज़रत हमज़ा, जॾहिं उते पहुता त उते हज़रत हमज़ा हुननि खे परे खां ईंदे ॾिठो ऐं काफ़ी असां बि परेशान थी विया त उमर अची रहियो आहे। छो त उन वक़्तु हुनजो दाबो हूंदो हुयो, बहादुर हूंदा हुया, सख़्तु हूंदा हुया। साहबी परेशान थी विया ऐं कुझु साहिबनि चयो त असां दरवाज़ा बंदि कयूं, मतां उमर हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नुक़सानु न पहुचाए। तंहिं ते हज़रत हमज़ा हुननि खे फरमायो त तव्हां दरवाज़ो बंदि न कयो। जेकॾहिं उमर नेक नीयती सां अचे थो त पोइ ठीकु आहे, पर जेकॾहिं का ख़राबु नीयत अथसि त पोइ हीअ तलवार मुंहिंजो ऐं उमर जो फ़ैसिलो कंदी। पोइ हज़रत हमज़ा तलवार कढी बीठो। उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि खे इरशाद फरमायो, ए हमज़ा ख़ामोश थी, अॼु उमर जेको अचे थो वेहण जी नीयत सां नथो अचे, बल्कि इस्लाम क़बूल करणु थो अचे। छो त नबी साईं राति जो उहा दुआ घुरी हुई ऐं सुबुह सां अलाह ताला हज़रत उमर जी हक़ में उहा दुआ क़बूल फरमाई। ॿिनि शख़्सनि लाइ हज़रत दुआ घुरी हुई। उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जे हक़ में दुआ क़बूल थी। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन आया ऐं कलमो पढ़ी मुस्लमान थिया। उन खां पोइ साहबा में ख़ुशीअ जी लहर पैदा थी वई, तकबीरनि जा नारा बुलंद थी विया। उन वक़्त में मुस्लमान कमज़ोर हूंदा हुया ऐं थोरा हूंदा हुया, तंहिं करे उहे लिकी करे इबादत कंदा हुया। जीअं वक़्तु गुज़रियो त हिकु दफ़ो हज़रत बिलाल जन अज़ान ॾेई रहिया हुया त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई त हीउ छा आहे? हुननि फरमायो त अज़ान आहे। अज़ान यानी सॾु, ऐं अज़ान खां पोइ निमाज़ थींदी आहे। ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन सवाल कयो त हीउ छा आहे? तंहिं ते जवाबु मिलियो त हीउ निमाज़ आहे, ख़ुदा जी इबादत कंदा आहियूं। पोइ हुननि सवाल कयो त जेको अज़ान आहे पोइ लिकी छो था ॾियूं? उन मौक़े ते हुननि चयो त असां कमज़ोर आहियूं, थोरा आहियूं ऐं वधीक आहिनि, तंहिंजे करे उते हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन बाक़ी मक़ाम ॾेखारींदे इहो फरमायो त जेकॾहिं उमर फारूक मुस्लमान हुजे ऐं मुस्लमान लिकी करे इबादत कनि त पोइ मुंहिंजे ईमान में हैफ़ आहे, घटिताई आहे। उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त साईं तव्हां बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे हुकुम कयो त हाणे खाना काबतुल्लाह जे मथे वञी करे आज़ान जी ऐं मां तलवार खणी बीहां थो। जंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि ऐं जंहिंखे पंहिंजी घरवारी बेवा कराइणी आहे, उहो अची मुंहिंजो मुक़ाबिलो करे, ॾिसां त केरु थो अचे। उन खां पोइ वञी करे हज़रत बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु खाना काबतुल्लाह जी छत ते वञी करे अज़ान ॾिनी ऐं मुस्लमाननि ख़ुशी सां काबतुल्लाह जे मक़ाम में वञी करे मुस्लमाननि निमाज़ पढ़ी। इहो हुयो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जो इस्लाम क़बूल करण जो वक़्तु। हाणे चऊं था शहादत ते मुख़्तसर हाल। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पंहिंजे आख़िरी वक़्त में बैतुल्लाह जो हज कयो ऐं वापसीअ में वादीअ मौसिब चादर मथे खां रखी करे सुम्ही पिया ऐं चंड जी तरफ़ ॾिसणु लॻा। चंड जी रोशनी सुठी लॻनि ऐं हाज़िर मजलिस खे फरमायूं त ॾिसो, शुरूअ में चंड
कीअं कमज़ोर आहे, उहो आस्ते आस्ते वधे थो, वरी आस्ते आस्ते घटिजे थो। अहिड़ीअ रीति दुनिया में समूरियुनि शयुनि जो हाल बि अहिड़ो ई आहे। आस्ते आस्ते वधंदियूं आहिनि, ओज ते ईंदियूं आहिनि, वरी आस्ते आस्ते घटिबियूं आहिनि। इहो फरमाए करे आख़िर में दुआ करायूं। दुआ में फरमायूं, ए मुंहिंजा अला, मुंहिंजी रहियत हाणे घणी थी वई आहे ऐं मां कमज़ोर थी वियो आहियां। ए मुंहिंजा मालिक, मतां मूंखां ख़िलाफ़ जा फ़राइज़ अंजाम करण खां ख़ता थी वञे, उन खां अॻु मूंखे दुनिया में लॾाए। हज़रत ज़ैद बिन इस्लाम खां रवायत आहे त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन अक्सर दुआ में, ए मुंहिंजा मालिक, मां तोखां सवाल कयां थो त मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत जी मौत ऐं पंहिंजे नबीअ जे शहर में वफ़ात नसीब फरमाए। उन ॾींहुं बि हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन पंहिंजे मामूल मुताबिक़ सुबुह जो फजर जी निमाज़ महिल साजरो थी करे मस्जिद ॾांहुं विया पई। ऐं हिकु शइ अक्सर साईं जन खे हथ में हूंदी हुई, जेको निमाज़नि खे उथारण लाइ इस्तेमालु कंदा हुआ। मस्जिद वञी करे सभ खां पहिरियों सिफ़ा वञी करे सेट कराईंदा हुआ। मामूल जे मुताबिक़ सिफ़ा सेट कराइण खां पोइ अक्सर निमाज़ में वॾियूं वॾियूं सूरतूं पढ़ंदा हुआ, ख़ासि करे पहिरीं रकात में, त जीअं जेकॾहिं को देर मदार अचे त उहो पहिरीं रकात में शामिलु थी सघे। उन ॾींहुं बि ईअं ई थियो। जीअं सिफ़ूं सिधियूं कराए बीठा ऐं तकबीर पढ़ियूं। तकबीर पढ़ण खां पोइ हिकु मजूसी काफ़र अबू लहलो, जेको हज़रत मुग़ीरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जो ग़ुलाम हुयो, उहो लिकियो बीठो हुयो। ऐं जीअं तकबीर पढ़ियाऊं, हिकु ज़हरीले खंजर सां पेट में 3 वार कयऊं। उन वक़्तु हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जन हेठि किरी पिया ऐं पोयों निमाज़नि जेकॾहिं कंहिं इमाम खां ग़लती वग़ैरह थी वेंदी आहे त पोयों लुकमो ॾींदा आहिनि, सुभान अल्लाह या अल्लाहु अकबर अल्लाह चवणु शुरू कयूं। पोइ हिक ॿिए सां बि वञी करे निमाज़ पढ़ाई। उन महिल ॿियनि मुस्लमाननि खे बि निमाज़नि खे बि ज़ख़्मी कयईं, छो त हुन निमाज़नि जी जे विच में का विथी न हुई, जंहिंजे करे ॿियनि निमाज़नि खे बि ज़ख़्मी कंदे भॼणु लॻो। उन्हनि मां ॿिया 7 ॼणा वधीक शहीद थी विया। पोइ आख़िर में हू निमाज़ जंहिं महिल मुकमल थी वई, उन खां पोइ हू पकड़िजी पियो त हुनखे भॼण जो को रस्तो न मिलियो ऐं आख़िर में न सम्झो त मां हाणे पकड़िजी पियो आहियां। उन जी खंजर सां पाण खे मारे छॾियईं। एॾो वॾो सान्यो थियो, पोइ बि कंहिं बि मुस्लमान निमाज़ न टोड़ी, निमाज़ न भॻी। निमाज़ मुकमल थी, उन खां पोइ मुस्लमाननि हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे उतां खणी करे घर पहुचायो। पोइ जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन थोरी देरि में होश में आया त उन ई हालत में फजर जी निमाज़ अदा कयऊं। ॾिसो न निमाज़ सां प्यार, कहिड़ी तकलीफ़ आहे। उन वक़्तु बि निमाज़ अदा छॾनि पिया ऐं निमाज़ पढ़ियऊं। इरशाद रबानी आहे त असां जिन्ननि ऐं इंसाननि खे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। कंहिं शाइर ख़ूब चयो आहे, ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी, शर्मिंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी, शर्मिंदगी। यानी ज़िंदगी जो मक़सदु ई अल्लाह ताला जी बंदगी आहे। बग़ैर बंदगीअ जे कहिड़ी ज़िंदगी आहे। पर जेकॾहिं इंसान बेबंदगी कंदो, माना ख़ुदा ताला जी बंदगी न कंदो, त उन जी ज़िंदगी आख़िरत कहिड़ी थींदी। उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे किन किताबनि में चए थो त खारक जो जूस पीआरियो वियो। उन दौर में खारक जो जूस बहितरीनु हूंदो हुयो, शफ़ा जे लाइ हूंदो हुयो, पीआरियो वियो। किन किताबनि में अचे थो त हकीम घुरायो वियो ऐं हकीम पंहिंजी दवा पीआरी। उहा दवा जेका आहे, ज़ख़्म एॾा हुया जेका दवा पीआरिजे पई या जेको जूस पीआरिजे पियो, उन ज़ख़्मनि ऐं फटनि मां ॿाहिरि निकिरी पियो अचे। तबीब जेको हुयो उहो मायूस थी वियो।
उहो सम्झी वियो त हाणे दवा असरु करणु छॾे ॾिनो आहे, हाणे दवा जो रस्तो बाक़ी बचियो आहे। छो त हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला जन दुआ घुरी हुई त ए मुंहिंजा अलाह, मूंखे पंहिंजे रस्ते में शहादत ॾे ऐं पंहिंजे महबूब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शहर में मौत नसीब फरमाए। उन वक़्तु हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला जन पंहिंजे पुटु हज़रत अब्दुल्ला खे फरमायूं त हज़रत बीबी आयशा रज़ी अलाह ताला जे दरबार में वञी हाज़िर थी ऐं मुंहिंजा सलाम पेश कर अमर खे ऐं अर्ज़ु रखेनि, इजाज़त तलब कर त छा ॿिन्ही दोस्तनि जे घर में दफ़न थियण जी जाइ मिली सघे थी। उन ते हज़रत बीबी आयशा रज़ी अलाह ताला जन फरमायो त इहा जाइ त मां पंहिंजे लाइ रखी हुई, पर हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला जन खे पाण खे वधीक तरजीह ॾियां थी ऐं उन्हनि खे इजाज़त ॾियां थी त उहे भली वञी करे हुते दफ़न। उहा वर्दी वठी अची करे हज़रत अब्दुल्ला जन जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला वटि वञी पहुता त उते हुननि पुछा कई त कहिड़ी वर्दी वठी आया हो। उते हज़रत अब्दुल्ला फरमायो त ए मोमिननि जा अमीर, हज़रत बीबी आयशा रज़ी अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे त तव्हां भली वञी करे उन मुक़दस जाइ में वञी दफ़न करायो। उन ते हज़रत उमर रज़ी अलाह ताला जन फरमायो त मूंखे इन जाइ जी वॾी ॻणती हूंदी हुई, पर अलाह ताला मूंखे इहा जाइ नसीब फरमाई। ऐं वरी फरमायूं त जॾहिं मां वफ़ात करे वञा त वरी मुंहिंजो जनाज़ो खणी उॾाए वञिजो ऐं अमड़ खां वरी इजाज़त तलब कजो। जेकॾहिं उहा इजाज़त ॾिए त पोइ मूंखे उन मुक़दस जॻह में दफ़न कजो, जेकॾहिं इजाज़त न मिले त मूंखे आम मुस्लमाननि वारे क़ब्रस्तान में दफ़न कजो। उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला जन ख़िलाफ़त ऐं ॿियनि मामलनि जे मुताबिक़ असहाबा सगूरनि खे वसीयतूं फरमायूं ऐं उन खां पोइ अलाह ताला जी तरफ़ मुतवजा थिया ऐं ख़ुदावंद करीम जे ज़िक्र ऐं फ़िक्र में मशगूल थी विया। ऐं आख़िर में अदल इंसाफ़ जो पहिरीं मुहर्रम ते हमेशह लाइ जे लाइ हीअ फ़ानी दुनिया छॾे पंहिंजे महबूब जे भरिसां वञी आरामी थिया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उमर फारूक रज़ी अलाह ताला जन खे उहा जाइ मिली जेका उन खां पोइ न कंहिंखे मिली आहे न मिलंदी सवाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे। उते 3 क़बरूं आहिनि ऐं चौथी जाइ छॾियल आहे जेका हज़रत ईसा रज़ी अलाह ताला जन जे लाइ छॾियल आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जन अची उते दफ़न थींदा। रवायत में आहे त रोज़े अतहर में 3 जवान दफ़न आहिनि, हिकु हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला ऐं टियों हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला ऐं चौथीं जाइ छॾियल आहे जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची आरामी थींदा। हदीस जो तर्जुमा आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जन ईंदा, हिन दुनिया में ईंदा ऐं शादी बि कंदा, ॿार बि थींदनि ऐं 45 वरिय जेरो रहंदो, उन खां पोइ वफ़ात कंदो, मूंसां गॾु मुक़बरे में आरामी थींदो ऐं असां मुक़बरे मां क़यामत जे ॾींहुं गॾु उथंदासीं। कंहिं शख़्स हज़रत अली करम अल्लाह वजह जन खां हज़रत उमर ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला जन खां जे बारे में सवाल कयो त उन्हनि फरमायो इहे हिदायत जा इमाम ऐं हिदायत वारा हुआ ऐं उमत खे दग ॾेखारण वारा ऐं सुधारण वारा हुआ ऐं कामयाबी हासिलु करण वारा हुआ। ऐं जॾहिं हू हिन दुनिया में विया त हुननि जो पेट ख़ाली हुयो। जॾहिं हुननि खे शहादत मिली त हुननि जो पेट में का शइ हज़म ई न पई थिए, हर शइ ॿाहिरि निकिरी पई वञे, माना पेट ख़ाली विया। हाणे आख़िर में शहादत जो ख़ुलासो हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला जन खे 26 ज़ुल्हज 23 हिजरी अरबा जे ॾींहुं पेट में ज़हरीले खंजर सां वार करे ज़ख़्मी कयो वियो। पर मुख़्तलिफ़ किताबनि में 26 ज़ुल्हज जी शहादत जो ॾींहुं लिखियलु आहे, पर अक्सर इल्मी किताबनि में शहादत जो ॾींहुं पहिरीं मुहर्रम अल हराम वाज़े आहे।
पर विकीपीडिया में 26 ज़ुल्हज जेको आहे विकीपीडिया जे हिस्ट्री मुताबिक़ 26 ज़ुल्हज आहे। बाक़ी इस्लामी किताबनि में पहिरीं मुहर्रम अल हराम आहे, शहादत जो ॾींहुं। ऐं 26 ज़ुल्हज जेको आहे उहो वार जो ॾींहुं आहे, ज़ख़्मी थियण जो ॾींहुं आहे। पहिरीं मुहर्रम सन 24 हिजरी में सुबुह जे टाइम आचरे ॾींहुं दफ़न कया विया। सिंधन खिलाफ़त 10 साल 5 महीना 21 ॾींहं रही आहे। ख़ुदा करीम खां दुआ आहे त शल अलाह साईं असांखे पंहिंजी बाज फ़रमाए, सही इल्मु हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दीन जे रस्ते ते सही हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, फ़राइज़ खे सही अंजाम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अहिड़े तरीक़े सां 10 तारीख़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी शहादत आहे। असांजो नेक्स्ट टॉपिक जेको हूंदो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी शहादत जो हूंदो। आख़िर में मूंखे दुआनि में यादि रखंदा। अस्सलामु अलैकुम।